मेहर सिंध यूनाइटेड पार्टी पारां मेहर में वधंदड़ बदमनी मंशा जे विकिरे अमन अमान जे एहतजाज कंदड़ शहरियुनि ते दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल करण ख़िलाफ़ एसयूपी पारां मेहर बाईपास खां हबीब हज़ूरी मजीद सोढर अकबर सोढर मेन जगवाणी में रैली कढी वई। रैली में शामिल माण्हू इंडस हाईवे ते गाही महस चौक वटि एहतजाजी धरणो हयो। बाईपास मेहर खां घंटा घर रोड ताईं रैली कढी वई। रैली में शामिल माण्हुनि मेहर में बदमनी एसएसपी दादू हटायो, ज़िलो बचायो, शहरियुनि ते कूड़ा केस हणणु बंदि कयो, ॾोहारियुनि के ख़िलाफ़ कार्रवाई कयो जा ज़ोरदार नारा हया। रैली शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी घंटा घर चौक ते पहुती, जिते ख़िताब कंदे अकबरन चयो त मेहर में बदमनी वधी वई आहे। शहर में धाड़ा फुरू मामूल बणियल आहिनि। पुलिस कंहिं बि ॾोहारी ख़िलाफ़ कार्रवाई न पई करे। हुन चयो त शहरियुनि ते दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल करण बजाए ॾोहारियुनि ते दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल करे छॾे ऐं खेनि गिरफ़्तार करे शहर में अमन थी वेंदो। हुननि मुतालबो कयो त मेहर में वधंदड़ बदमनी ॾोहनि ते ज़ाब्तो आणे मेहर में ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे फुर थियल रक़म वापसि कराए शहरियुनि ते दाख़िल कयल कूड़ा केस ख़तमु कराए वञनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।